उस्तादनि आलमी ॾियारे जे मौक़े ते अॼु टंडियादम में पेटियल पारां मरहूम उस्तादनि अली मुराद ख़ासखेली ऐं क़ादिर बशकोरी ऐं ॿियनि उस्तादनि खे भेटा ॾींदे मेन सिंधी प्राइमरी स्कूल में हिकु तक़रीब कोठाई वई। इन तक़रीब में आफ़ीसरनि, उस्तादनि, पेटियल जे अॻुवाणनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे डिप्टी DO मोहम्मद बशीर लाशारी, सैयद उबैदुल्ला शाह, लखा ॾिनू ख़ासखेली, शमसुद्दीन जमाली, रफ़ीक अहमद बिजोरो, वफ़ा रज़ा, फज़लुल्लाह उमरानी, कामरेड मोहम्मद ख़ान पंवर, अकबर ब्रह्माणी, ग़ुलाम रसूल बिजोरो, जानन सिंधी, इरशाद मलक, मोहम्मद बिलाल गौरी, साजिद चाकराणी ऐं ॿियनि ख़िताब कयो। इन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तक़रीरूं कयूं ऐं उस्तादनि खे तोहफ़ा बि ॾिना। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, टंडो आदम।